अस्सलाम वालेकुम दोस्तों, मुझो नालो है कमर ज़मान हमलानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो HTV हमलानी TV यूट्यूब चैनल। जीअं त दोस्तों तव्हां सभिनि खे ख़बर आहे त मां सिंधी ड्रामो तकरार ते अॻु में बि हिकिड़ो वीडियो ठाहे चुको आहियां ऐं जंहिंमें मां टोटल 99 मिस्टेकूं अॻु में ई ॾेई चुको आहियां ऐं अञा बि हिन ड्रामे में काफ़ी सारी मिस्टेकूं आहिनि। तंहिं करे अॼु हिकिड़ो ॿियो वीडियो मां उन्हनि मिस्टेकनि ते ठाहे रहियो आहियां। यादि रखिजो दोस्तों त हीअ मिस्टेकूं सिर्फ़ु फिल्मी मिस्टेकूं आहिनि, न कि पर्सनल मिस्टेकूं आहिनि। तंहिं करे हिननि मिस्टेकनि खे पर्सनल न वठिजो। उन खां अलावा दोस्तों इहो बि यादि रखिजो त हीअ मिस्टेकूं सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु एंटरटेनमेंट लाइ रिकॉर्ड कयूं पियूं वञनि। उन खां अलावा जेके बि दोस्त ताईं मुंहिंजे हिन चैनल ते नवां पिया अचनि उनखे मुंहिंजी गुज़ारिश आहे त मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब करे ऐं बेल जी आइकन खे ज़रूरु दॿाए छॾिजो ताकी मुंहिंजो हर नओं अचण वारो वीडियो सभ खां पहिरियां तव्हां दोस्तनि ताईं पहुची सघे। त दोस्तों हाणे हलूं था पंहिंजे अॼु जे वीडियो जी तरफ़। मिस्टेक नंबर 90 किस्त नंबर 36। दोस्तों हिन सीन में तव्हां ॾिसो त हिन वक़्तु ही टिश्यू पेपर हिन झंडे खां थोरो परे रखियल आहे। दोस्तों तव्हां गौर सां ॾिसी सघो था त ही टिश्यू पेपर जो दॿो हिन वक़्तु हिन झंडे खां थोरो परे रखियल आहे। ऐं दोस्तों सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु 2 सेकंडनि खां पोइ जीअं ही सीन थो अचे तव्हां ॾिसो हाणे उहो साॻियो टिश्यू पेपर जो दॿो हिन झंडे खां पोयां रखियल आहे। दोस्तों तक़रीबन 2 सेकंड पहिरियां जेको टिश्यू पेपर जो दॿो हिन झंडे खां साइड में रखियल हुयो ऐं दोस्तों सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु 2 सेकंडनि जे अंदरि उहो टिश्यू पेपर वारो दॿो हिन झंडे जे पोयां कीअं अची वियो, सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु 2 सेकंडनि जे अंदरि। बहरहाल दोस्तों हीअ बि वॾी मिस्टेक आहे हिन ड्रामे में। उमेद थो कयां त हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में अची वई हूंदी। मिस्टेक नंबर 91 किस्त नंबर 36। दोस्तों हिन सीन में तव्हां हिन जॻह ते ॾिसो त हिते तव्हांखे माइक जो पाछो कैमरा जे फ्रेम में चुरपुर कंदे नज़र अची रहियो हूंदो। हीअ ॾिसो दोस्तों त ही माइक जो पाछो कैमरा जी फ्रेम में चुरपुर कंदे नज़र अची रहियो आहे। दोस्तों हीअ बि वॾी मिस्टेक आहे हिन ड्रामे में। उमेद थो कयां त हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में अची वई हूंदी। और दोस्तों मूंखे कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाइजो त हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में आई या न। मिस्टेक नंबर 92 किस्त नंबर 38। दोस्तों हिन सीन में बि तव्हां हिन जॻह ते ॾिसो त हिते बि तव्हांखे माइक जो पाछो कैमरा जी फ्रेम में चुरपुर कंदे नज़र अची रहियो हूंदो। हीअ ॾिसो दोस्तों हिते माइक जो पाछो कैमरा जी फ्रेम में चुरपुर कंदे नज़र अची रहियो आहे। दोस्तों हिते माइक में हिनखे कैमरे जे फ्रेम खां परे रहणु खपे हा त हीअ मिस्टेक ई न थिए हा। बहरहाल दोस्तों हीअ बि वॾी मिस्टेक आहे हिन ड्रामे में। उमेद थो कयां त हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में अची वई हूंदी। मिस्टेक नंबर 93 किस्त नंबर 39। दोस्तों हिन सीन में बि तव्हां हिन जॻह ते ॾिसो त हिते बि तव्हांखे माइक जो पाछो कैमरा जे फ्रेम में चुरपुर कंदे नज़र अची रहियो हूंदो। हीअ ॾिसो दोस्तों हिते बि माइक जो पाछो कैमरा जे फ्रेम में चुरपुर कंदे नज़र अची रहियो आहे। दोस्तों हीअ बि वॾी मिस्टेक आहे हिन ड्रामे में। उमेद थो कयां त हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में अची वई हूंदी। दोस्तों जेकॾहिं माइक मैन कैमरा जे फ्रेम खां परे रहे हा त हीअ मिस्टेक ई न थिए हा। दोस्तों तव्हां मूंखे कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाइजो त हीअ मिस्टेक आहे या न। मिस्टेक नंबर 94 किस्त नंबर 40। दोस्तों हिन सीन में तव्हां हिन जॻह ते गौर कयो त हिते तव्हांखे माइक जो पाछो चुरपुर कंदे कैमरा जे फ्रेम में नज़र अची रहियो हूंदो। हीअ ॾिसो दोस्तों हिते ही माइक जो पाछो कैमरा जे फ्रेम में चुरपुर कंदे नज़र अची रहियो आहे। दोस्तों हीअ बि वॾी मिस्टेक आहे हिन ड्रामे में। उमेद थो कयां त हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में अची वई हूंदी। दोस्तों अॼु जे लाइ हिन वीडियो में बस एतिरो। उमेद थो कयां त हीअ वीडियो तव्हांखे पसंदि आयो हूंदो। जेकर हीअ वीडियो तव्हांखे पसंदि आयो आहे त हिन वीडियो खे लाइक कंदा, दोस्तनि सां शेयर कंदा ऐं हिन वीडियो में प्यार भरी कमेंट ज़रूरु करे छॾींदा। दोस्तों यादि रखंदा त हीअ मिस्टेक सिर्फ़ु फिल्मी मिस्टेकूं आहिनि, न कि पर्सनल मिस्टेकूं आहिनि। तंहिं करे हिननि मिस्टेकनि खे पर्सनल न वठिजो। उन खां अलावा दोस्तों इहो बि यादि रखिजो त हीअ मिस्टेकूं सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु एंटरटेनमेंट लाइ रिकॉर्ड कई पियूं वञनि। दोस्तों किस्त नंबर 37 में का बि मिस्टेक कान हुई, इन करे मूं किस्त नंबर 37 में का बि मिस्टेक न ॾिनी आहे। उन खां अलावा दोस्तों जेके बि दोस्त ताईं मुंहिंजे हिन चैनल ते नवां पिया अचनि उनखे मुंहिंजी गुज़ारिश आहे त मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब करे ऐं बेल जी आइकन खे ज़रूरु दॿाए छॾिजो ताकी मुंहिंजो हर नओं अचण वारो वीडियो सभ खां पहिरियां तव्हां दोस्तनि ताईं पुॼी सघे। त दोस्तों हाणे मिलूं था नेक्स्ट वीडियो में। तेसिताईं मूंखे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।